वालेकुम सलाम सर। खैर सर। न सर गुंजाइश बिल्कुल भी न आहे सर। ऑलरेडी 100 मंझां असां 60 पंहिंजा खया आहिनि सर। 40 त मेरिट ते ॾियूं सर। इन्ही मां हिकिड़ो सफ़ा चंडो आहे सर, उनखे मां पास नथो करे सघां। उनखे कुझु अचे ई नथो सर। बस सर ॾाढा हो। ठीकु आहे। छा नालो आहे बच्चा? सारे बरन तयारी करे आहियो पुटु? जी सर तैयारी कर रहे हैं। हाणे तव्हांजो ही इंटरव्यू 17 ग्रेड जी पोस्ट जे लाइ आहे, ठीकु आहे न बच्चा? जी सर। पोइ सवाल नंबर पहिरियों हाणे तव्हां खां जी सर। सिंध जे सीएम जो नालो ॿुधायो। सरिंदा सर। सैयद आहे बच्चा। खुर्शीद शाह साईं। न पुटु, चश्मो पाईंदो अथव। कैमली शाह सर। न बच्चा, उनजो पीउ बि सीएम रही चुको आहे। मुराद अली शाह साईं। वेरी गुड, होशियार आहे तूं। थोरो थोरो पंहिंजो सेंसदार। सवाल जो जवाब सही ॾिनो थी। ॿियो नंबर सवाल आहे तोखां, आख़िरी सवाल आहे बच्चा। कश्मीर इन ते कहिड़े मुल्क जो कब्ज़ो आहे? हाँ सर, ये टीवी पे लगा से ॿुधो बि आहियां सर। हा शाबाश। मुल्क जो नालो ॿुधा। चाइना साईं। न पुटु, पंहिंजो पाड़ेसिरी आहे। अफगानिस्तान सर। न पुटु, हे 1965 वारी जंग जेकी आहे पाणुनि सां विड़ी। इंडिया सर। शाबाश, होशियार आहे यार तूं। वेरी गुड, ज़बरदस्त, बहितरीन, शाबाश। हाणे तोखां आख़िरी सवाल आहे। जी सर। पाकिस्तान जे बानी जो नालो ॿुधा पोइ हलियो वञ। हाँ सर, किताब में पढ़िया सर। हा शाबाश, पढ़ियो थी त ॿुधा न। टोपी पाईंदो थी? याकत अली सर। न पुटु, पैसनि ते फोटो अथसि यार। क्या है तो मोहम्मद जान सर। वेरी गुड। तो बिल्कुलु 3 सवालनि जा जवाब बहितरीन ॾिना आहिनि। ठीकु आहे बच्चा, शाबाश, गुड, यू मे गो। छा नालो आहे बच्चा? Alida sir. शाबाश। तयारी आहे? Yes sir, I am quite confident sir. ओ वेरी गुड, क्वाइट कॉन्फिडेंट। पुटु ही 17 ग्रेड जी पोस्ट आहे। जी sir. हाणे तोखां 2 सवाल कंदासीं। जी जी sir. जे सही जवाब ॾिनाई थी पोस्ट तुंहिंजी आहे, ठीकु आहे? जी sir. सवाल आसान आहिनि, सफ़ा आसान। जी sir. नंबर पहिरियों सवाल आहे, दीवार चीन जे मिस्त्री जो नालो ॿुधा। Sorry sir. पुटु ॾिस, हाणे तोखे दीवार चीन जे मिस्त्री जो नालो बि नथो अचे। तूं कीअं का एग्जीक्यूटिव पोस्ट हलाईंदे? 17 ग्रेड जी पोस्ट आहे, वॾी पोस्ट आहे ज़िले लेवल ते। चलो ठीकु आहे, तोखे इन जो जवाबु न आयो। ॿियो नंबर सवाल आहे तोखां। 2018 जी इलेक्शन आहे। जी sir. बिलावल भुट्टो साहब जो हल्को आहे। पोलिंग नंबर 180 ते वोट केतिरा रिजेक्ट थिया? Sorry sir. ॾिस, तोखे इहा बि ख़बर नाहे त पोलिंग नंबर 180 ते केतिरा वोट रिजेक्ट थिया। हा, पोइ तूं कीअं आरओ लॻंदे, डीआरओ लॻंदे ऐं इलेक्शन जा कम सर अंजाम ॾींदे? तूं त सॼो सिस्टम तबाह कंदे पुटु। 17 ग्रेड जी पोस्ट आहे, मज़ाक त न आहे। चलो आख़िरी सवाल आहे हाणे तोखां। जी जी sir. आसमान में तारा घणा आहिनि? तादाद साईं वैसे हज़ारे लखे करोड़ आहिनि sir. पुटु परफेक्ट जवाब ॾे। तूं कीअं ज़िला हलाईंदे? लखे करोड़, इहो कहिड़ो जवाब ॾे थो तूं? परफेक्ट जवाब ॾे। Sorry sir. मतलब तो पोइ तो में क़ाबिलियत न आहे न पुटु। तूं ज़िले हलाइण जे लाइक़ु न आहीं। 17 ग्रेड जी पोस्ट तो ख़बर आहे, 17 ग्रेड जी पोस्ट वारा माण्हू ज़िला हलाईंदा आहिनि। तोखां 3 सवाल पुछां आहिनि, 3 जो जवाब न ॾिनो थी। तयारी करे अचबी आहे पुटु। ही वॾा इम्तिहान आहिनि, ही का ॿाराणी ॻाल्हि न आहे। नेक्स्ट टाइम तयारी करे अचिजांइ। जी sir. यू मे गो।